अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां जो मेज़बान वहीद राजपर। अॼु मुल्क जी जेकी मौजूदा सूरत हाल आहे, मियां नवाज़ शरीफ़ जी ॾे वापसी जे हवाले सां ऐं शहीद जानमोहन महर जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। सखर में सरेआम बेदर्दी सां क़तलु थियो। अॼु असां सां तमामु मामलनि ते, जीअं धाड़ेल राज जेको आहे उत्तर सिंध में, मुख़्तलिफ़ मामलनि ते, डिजिटल आदमशुमारी ते बि जेको आहे कॉम्प्रेस धुरनि समेत मुख़्तलिफ़ जेके धुरियूं आहिनि, GDA जेके नवां तकबंदियूं थियूं आहिनि, उनमें कुझु हल्का ख़तमु थिया आहिनि, उन ते बि ॻाल्हाईंदासीं। अॼु असां सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मरकज़ी जेको लीडर आहे सैयद खुर्शीद अहमद शाह, उन सां अॼु असां सां मौजूदु आहे। ख़ुसूसी तौर ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। शाह साहब क़ौमी असेंबली में ॻुण अपोज़िशन बि रहियो आहे। जेको हिन खां अॻु जेकी गॾियल गवर्नमेंट हुई, मियां शहबाज शरीफ़ जे दौर में बि शाह साहब अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर बि रहियो। तमामु मामलनि ते जेको गहरी नज़र रखे थो, जेकी मुल्क जी मौजूदा सूरत हाल आहे या ईंदड़ जेको मुस्तक़बिल में छा थियण वारो आहे, तमामु मामलनि ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। शाह साहब, तव्हांखे वेलकम चऊं था अॼु असां KTN न्यूज़ जे न ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल में। मियां नवाज़ शरीफ़ ॾे अचे पियो, इन हवाले सां तव्हां कीअं पिया ॾिसो? इहो उनजो फ्यूचर छा आहे? ॾे वापसि ईंदो या ही सफ़र सऊदी या दुबई मां वापसि थींदो? राजभर साहब, टाइम थोरो आहे। काफ़ी अरसे खां पोइ KTN सां ॻाल्हि ॿोल थिए पई। इशूज़ एतिरा आहिनि जो सॼी राति वेही ॻाल्हायूं पूरा न थियनि, पर कट इन द लॉन्ग स्टोरी, गुज़ारिश इहा आहे त मियां साहब अचे पाकिस्तान, ख़ुशि आमदी, ख़ुशी थींदी। सिर्फ़ु मियां साहब न, पर पर डे में जेके बि जलावतनी जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि उहे बि अचनि ऐं पाकिस्तान जी सियासत में हिसो वठनि। ऐं मूंखे इहो यकीन आहे त सियासतदान, अगरि उहो सियासतदान आहे त मुल्क ठाहे बि थो, मुल्क खे नुक़सान बि पहुचाए थो। तव्हां ॾिसो त पाकिस्तान सियासतदाननि ठाहियो ऐं हिकिड़े सियासतदान मुजीबुर रहमान जे सूरत में बांग्लादेश जे अवाम जे अॻुवाणी कंदे बांग्लादेश ठाहे वरितो, पाकिस्तान टुटी वियो। ऐं उन टुटण जा सबब बि आहिनि यकीननि। त मुल्क में 13 साल हिकिड़ी तमामु डिघी मार्शल लॉ रही, जंहिं वक़्तायता फ़ैसिला न कया, ताक़त वसीले पंहिंजा फ़ैसिला कया। ऐं पाकिस्तान हिकिड़ी वॾी ताक़त हूंदे बि दुनिया जी मुस्लिम कंट्रीज़ जी, उहो टुटी ॿिनि हिसनि में विराइजी वियो। थैंक्स गॉड, अलाह जा एहसान, त वरी बि वेस्ट पाकिस्तान हिकिड़े सियासतदान जे सूरत में, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी सूरत में पाकिस्तान बणिजी वियो। अॼु नवाज़ शरीफ़ जी तव्हां ॻाल्हि पे कई, यकीननि हिकिड़ी पार्टी जो सरबराह आहे, असांखे एतिराम आहे हुनजे लाइ। हू पाकिस्तान अचे पियो, पीपल्स पार्टी हुनखे भली कार चए थी, पर पाकिस्तान अचे। पाकिस्तान में यकीननि जेके नवां फ़ैसिला थिया आहिनि, अदालत आलिया कया आहिनि, मां सम्झां थो त पाकिस्तान जी ब्लैक हिस्ट्री में हिकु रोशन बाब आहे। ऐं उन फ़ैसिलनि खां पोइ मियां नवाज़ शरीफ़ जो अचणु हिकिड़ी मायना रखे थो। ऐं उन्हनि ॾिसणो पवंदो त अदालत जे फ़ैसिले खां पोइ मियां साहब जे अचण खां पोइ पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट जो या पाकिस्तान जे अदालतुनि जो कहिड़ो रोल रहे थो, इहा तमामु अहम ॻाल्हि आहे। पाकिस्तान में अहिड़ा सियासतदान बि रहिया आहिनि जिन जेल खे तरजीह ॾिनी पर ॾे न विया, मौत खे तरजीह ॾिनी ख़बर हूंदे बि पर ॾे न वेठा। पंहिंजे मुल्क, पंहिंजे वतन, पंहिंजे मारूड़नि सां मिलण लाइ हू पाकिस्तान आया ऐं पंहिंजे मारूड़नि जी क़यादत कयूं। पाकिस्तान खे लीडरशिप जी ज़रूरत आहे। अगरि मियां नवाज़ शरीफ़
तमामु उलझलुनि जे हूंदे, तकलीफ़ुनि जे हूंदे पाकिस्तान अचे थो त हुनखे भली कार चवंदासीं। पर उन सां गॾु पाकिस्तान में जेके इलेक्शन थी रहियूं आहिनि इंशा अल्लाह ताला त उनखे साफ़ ऐं शफ़ाफ़ बणाइण में पंहिंजो रोल अदा कंदा। मुंहिंजो तालुक़ु मियां साहब सां तमामु सुठो रहियो आहे ऐं मुस्लिम लीग जे लीडरशिप जेके सेकेंड लीडरशिप आहे उन सां तमामु सुठो मुंहिंजो तालुक़ु रहियो आहे। 35 सालनि जो तालुक़ु आहे मुंहिंजो उन्हनि सां। ऐं मूं हमेशह ॾुखे वक़्त में पीपुल्स पार्टी मुस्लिम लीग नून जी मदद कई आहे। मुस्लिम लीग नून ॾुखे वक़्त में मदद न कई आहे, पर हंकारो धिको ॾिनो आहे त ही किरनि, पर असीं धिके ॾियण जी बजाए उन्हनि खे मथे छिकियो आहे ऐं सियासत जे प्लेटफॉर्म ते बीहारे सियासी फ़ैसिला कराया आहिनि। हिन वक़्तु बि मियां नवाज़ शरीफ़ जेकॾहिं अचे थो त अचण खां अॻु मूं कई बार पंहिंजे प्रोग्राम्स में मियां साहब खे अपील कई आहे त पीपुल्स पार्टी खे जेको एतिराज़ु आहे लेवल प्लेइंग फील्ड जे लाइ, उन में सभ खां अहम रोल मुस्लिम लीग नून जो थिए थो। त मुस्लिम लीग नून हिन वक़्तु मौजूदा हुकूमत जो तमामु वॾे हिसे जो मालिक आहे ऐं हुन जा 7 माण्हू इस्टेब्लिशमेंट खे हलाए रहिया आहिनि, अदारा हलाए रहिया आहिनि, अहम पोज़ीशन ते आहिनि। त मियां साहब खे अगरि पाकिस्तान सां ऐं पाकिस्तान जे हिन निज़ाम सां बहितर करण जे लाइ ऐं चार्टर ऑफ डेमोक्रेसी जे स्पिरिट खे साम्हूं रखंदे हुनखे पंहिंजा माण्हू हुकूमत मां कढणु खपनि। शाह साहब, हिन वक़्तु जेको नवाज़ शरीफ़ अचे पियो वापसि, तारीख़ इहा ॿुधाए पई त नून लीग जी जेकी लीडरशिप आहे कॾहिं बि जेल लाइ तयारु न रही आहे। हाणे तव्हां छा था सम्झो, जेके हिन वक़्त ताईं बि सूरत हाल मशकूक आहे त मियां साहब जो दौरो मुलतवी थी सघे पियो, मुल्क में ॻाल्हियूं हलनि पियूं, त बतौर जेको पीपुल्स पार्टी जा लीडर, पॉलिटिकल वर्कर, तव्हांजो छा तरजीह आहे? तारीख़ इहा रही आहे, जेल लाइ कॾहिं तयारु न रहिया आहिनि, छा ईंदो जेल वेंदो या जलसे में वेंदो? मुंहिंजी दुआ आहे त मियां साहब जी तबियत ठीकु हुजे, तबियत ख़राबु न थिए, त इंशाअल्लाह मियां साहब ज़रूरु ईंदो। तबियत जेकॾहिं हुनजी पाण साथ ॾिनो हुन सां त जेल लाइ तयारु थी वेंदो। जेल त वञिणो पवंदो आहे सियासतदाननि खे, ऐं सियासतदाननि जो ॿियो घर जेल आहे। धाड़े चोरीअ में न हुजे माण्हू, जेल में सियासतदान सिखे थो ऐं हुनजो बर्दाश्त जो मादो वधे थो ऐं ॾुखे टाइम में रही ॿिए जे लाइ सुठे टाइम जा हालात पैदा करणु सियासतदान जो अहम किरदारु हूंदो आहे। शाह साहब, सुप्रीम कोर्ट में जेको नई जस्टिस फ़ाइज़ ईसा चीफ जस्टिस थियो आहे जॾहिं खां, त हिन वक़्तु ताज़ो फ़ैसिलो आयो आहे, अपील जो हक़ु उहो जेको आहे उहो ख़तमु कयो वियो आहे। ऐं जेको ताज़ो फ़ैसिलो आयो आहे त उन में पीपुल्स पार्टी जो छा मौक़िफ़ आहे? नून लीग ॿिन्ही जी लीडरशिप हिन वक़्तु जेके हुन जा लीडर आहिनि उन्हनि खे बि मुतासिर आहिनि, जहांगीर तरीन बि मुतासिर आहे, त छा अपील वारो जेको हक़ु हिन ताज़े फ़ैसिले में वापसि वरितो वियो आहे, त हिन में रिव्यू में का पॉलिटिकल जमायतूं वेंदियूं? मुंहिंजे हिसाब सां त पीपुल्स पार्टी जी लीडरशिप टोटली हिते मौजूदु आहे ऐं हालतुनि खे फेस करे थी। जेको ताज़ो फ़ैसिलो आयो आहे तारीख़ी फ़ैसिलो आहे ऐं फ़ैसिले जो बुनियादु इहो न आहे त उहो काज़ी फ़ाइज़ ईसा फ़ैसिलो कयो आहे, अदालत आलिया जो फ़ैसिलो आहे। जॾहिं हिकिड़ो फ़ैसिलो तारीख़ी आहे त ॿिए फ़ैसिले खे तव्हां अगरि झुटलायो त पोइ हक़ीक़त पसंदाना रवैयो न हूंदो। त उहो अदालत कयो आहे 10-5 जे हिसाब सां रेशियो जो फ़ैसिलो। शहरी सिंध खे फ़ाइदो पियो डिजिटल आदमशुमारी में, इहो बि चयो पियो वञे त MQM खे जेको आहे इहे सीटूं ॾियण लाइ कराची में इज़ाफ़ो कयो वियो, डिस्ट्रिक्ट सेंट्रल में आई सीट, ठटे जी सीट ख़तमु थी वई, सांगड़ जी सीट ख़तमु थी आहे। त इन में तव्हां इन खे कीअं पिया ॾिसो? ज़ाहिर तव्हांखे एहतिजाज करणु घुरिजे आहे।
ॻाल्हि इहा आहे त इहे फ़ैसिला जेके बि थियनि था इहे हथ ठोकिया फ़ैसिला बि हूंदा आहिनि ऐं दॿाउ में अची फ़ैसिला करण सां नुक़सानात थियनि था। सिंध जी हिकिड़ी सीट ज़रूरु MP जी MLA जी थी आहे घटि, पर कराची खे जी जेका सिंधी आबादी आहे, लोकल आबादी आहे, जेको ॼायो आहे उनजी आबादी आहे, इहे सीटियूं ओॾे ई वधियूं आहिनि, उन इलाइक़नि में वधियूं आहिनि। त असांखे हिन ते कोई पॉलिटिकल फ़र्क़ु नथो पए, पर ज़्यादती आहे त इंटीरियर सिंध जी पॉपुलेशन खे घटि कयो वञे ऐं शहरी आबादी जंहिंमें लाहौर बि आहे, फैसलाबाद बि आहे, पिंडी बि आहे, कराची बि आहे, हैदराबाद बि आहे, पर सखर न आहे, उनजी आबादीअ खे वधायो वञे। हा बिल्कुलु हुयो, हिन में को शक न आहे, बिला शक कोई मूंसां एग्री करे न करे, इहो ई दॿाउ हुयो त जेको तव्हां ॾिसो पिया, तव्हां महसूसु कयो था। पर असांखे हुकूमत खे उन वक़्तु हालतुनि खे दॿाउ में अचणु न खपे हा। स्टैंड वठणु, पीपल्स पार्टी हूअं ई हिनखे क़बूल न कयो। पीपल्स पार्टी चीफ मिनिस्टर ॾाढो क्लियरली पंहिंजो पहिरें ॾींहुं मौक़ुफ़ अख़्तियार कयो त असां हिन आदमशुमारी खे जेका थी आहे हिनखे तस्लीम नथा कयूं। पीपल्स पार्टी जो वाज़े सबूत हो, वाज़े पॉलिसी अॼु बि असां था मञूं। असांजो मक़सदु सिर्फ़ु एतिरो आहे त कंहिं तरीक़े सां हिन मुल्क जो इलेक्शन थियनि ऐं फेयर एंड फ्री आदमशुमारी थियणु खपे ऐं इनखे दुनिया जे आॾो रखियो वञे, दुनिया जे साम्हूं उन आदमशुमारी जी ॻणप थियणु खपे। एतिरो थियलु आहे। शाह साहब, तव्हांजो बि दोस्त हुयो, असांजो बि साथी शहीद जान मोहन बर सरेआम बेदर्दी सां क़तलु थियो। अञा ताईं 60 ॾींहंनि खां वधीक अरसो थियो आहे, कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। 2 दफ़ा धरणो लॻो, को पीपल्स पार्टी जो अॻुवान शरीक न थियो हुन में। तव्हां मुतमिन आहियो पुलिस जी कारकर्दगी मां हिन वक़्त ताईं? राजभर साहब, मुंहिंजी हिकिड़ी अपील आहे तव्हांखे बि, ॻाल्हि ॿुधो। पहिरीं सभ खां अवल ॻाल्हि हूंदी आहे डार्क केस। डार्क केस कंहिंखे चवंदा आहियूं? जंहिंजो अतो पतो न पए, असां हुनखे डार्क केस चवंदा आहियूं। पुलिस वारी डार्क केस आहे, असांखे कंहिंजी ख़बर कोन थी पए। पर जान मोहम्मद मुंहिंजो भाइरनि वांगुरु हुयो ऐं मां तव्हांजे प्रोग्राम में इहो चवण जी ताक़त रखां थो त जान मोहम्मद ज़्यादती कई पाण सां। मां जहिड़े माण्हू सां जंहिं ते किताब बि लिखे पियो त मां किताबु लिखंदुसि साह ते, कुझु मूंखे टाइम ॾियो। जंहिंसां भाइरनि वारो रस्तो हुउसि, उनखे बि न ॿुधायईं त मूंसां ई मसइलो आहे। हिकु राति अॻु बि सुठनि दोस्तनि सां गॾु, जंहिंमें बशीर मेमून साहब बि शायदि हुयो सखर में वेठो, उन्हनि खे बि न ॿुधायईं त मूंसां ही को प्रॉब्लम हले पियो। कंहिंखे न ॿुधायईं, इहा हुन ज़्यादती कई। पर हिकिड़ी ॻाल्हि तमामु सुठी पुलिस कई त विदिन अ डेज़, विदिन अ आवर्स हुननि कातिल ॻोल्हे वरिता त कातिल केरु, किन क़तलु कयो आहे। उहे कातिल जा काफ़ी माण्हू पकड़िया आहिनि, सपोर्ट कंदड़, जिन रहायो, जिन सपोर्ट कई, जिन मानी पहुचाई, जिन फैसिलिटेट कयो, जिन भॼायो, उहे पकड़िया आहिनि। बाक़ी जेके 2 मेन कातिल आहिनि उहे दरिया जे अंदरि आहिनि। हू पुलिस जॾहिं उते वञे थी त हू दरिया जे ॿिए पासे ॾांहुं क्रॉस करे था वञनि ऐं इहे माण्हू न बचंदा। जॾहिं तव्हांखे ॾुहारीअ जी ख़बर पइजी वञे त उहो असां खां बची नथो सघे। उहो पंहिंजे कैफ़े किरदार ते पहुचंदा ऐं यकीन रखो बिल्कुलु पहुचंदा। असांजो बुख हड़ताल ते अचणु या न अचणु इहो मैटर नथो करे। असांजो हुअणु केस जे लाइ, विहणु केस जे लाइ, दॿाउ विझणु, इहो मैटर थो करे। शोबाज़ी असांजी मैटर नथी करे त असां ॾेखारियूं त असां तव्हां सां गॾु। असां बिल्कुलु जान मोहम्मद सां गॾु आहियूं, हुनजे रूह सां गॾु आहियूं, हुनजा दुआगू आहियूं, हुनजे कातिलनि जा मुख़ालिफ़ आहियूं, कातिलनि जा दुश्मन आहियूं। कातिलनि खे फासाइण जे लाइ अॻु खां अॻिरो क़दम खणंदासीं, उन में रुकावट न बणंदासीं, सियासी केस न ठाहींदासीं। हीउ हिकिड़ो ख़तरनाक ज़ुल्म थियो आहे, जबर थियो आहे त हिकिड़े असांजे कलम जे लिखे खां कलम खसियो वियो आहे, हुनजी ज़िंदगी खसी वई आहे। राजभर साहब, के हक़ीक़तूं आहिनि उनखां अवॉइड न कयो। ज़ुल्म आहे,
पुलिस सां बि ज़ुल्म आहे। मां जहिड़ो माण्हू बि न चवंदो त पोइ केरु चवंदो त पुलिस वटि अॼु खां 20 साल पुराणा हथियार आहिनि, धाड़ेलनि वटि लेटेस्ट इक्विपमेंट आहिनि। ऐं असांजी सिंध जी पुलिस जेका शहीद बि थिए थी, विढ़े बि थी, ऑफिसर्स असांजा शहीद थियनि था। लिखी लिखी बीठा आहियूं वफ़ाक़ खे त बाबा असुलो असांखे ॾियो। 8-9 सालनि खां वठी लिखियो थो वञे त असां वटि असले जो रूप चेंज थी वियो आहे, धाड़ेलनि वटि लेटेस्ट इक्विपमेंट आहिनि 8-10 सालनि खां। ऐं पुलिस वटि पुराणा वेपन्स आहिनि, G3 या इहे इन क़िस्म जा, उन्हनि वटि लॉन्चर्स आहिनि, इन खां मिज़ाइल्स आहिनि। इन हद ताईं उहे अॻे वधी विया आहिनि। शादाब, महिरबानी तव्हांजी। जी नाज़रीन, तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मरकज़ी अॻवान सैयद खुर्शीद अहमद शाह जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान वहीद राजपर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।